प्रोग्राम है असो माए टीवी जा मेहमान। मतलब तो मुसलसिल जिदोजहद, मुसलसिल मेहनत, मुसलसिल जाखोड़, उनजो नाम एहतराम से, इज़्ज़त से, मान से, शान से वरतो वञे थो पियो। ख़ूबसूरत तारीख़ में लाजवाब स्कूल, ऐं उस स्कूल जो नाम भी है नाज़, बल्कि चीफ हेडमिस्ट्रेस मैडम हुज़ूरा सातो। हाँ जी वसातत सां ई दुनिया के ख़बर पवे त हिकिड़ी ॻोठाणी औरत कीअं एॾे वॾे मनसब ते पहुती। मुझे जिते मां जन्म वरितो ॻोठ जो नालो आहे जडेजी। त उते ॻोठ में माहौल ॻोठाणो हूंदो, जंहिं दौरान असां पढ़ूं पिया उते इलाही सारी मुखालफ़त बि हुई। उते अलहमदिल्ला 1970 जो ॾहाको हुयो। प्राइमरी तालीम गॾेजी प्राइमरी स्कूल में वरिती आऊं। हाँ उते बि नियाणियुनि खे बल्कि घर वारा न छॾींदा, परमिशन न हूंदी। 5 दर्जा पास कया। बॉयज़ स्कूल में 6 क्लास में वञी मां एडमिशन वरिती। मुंहिंजे वालदेन जो, मुंहिंजे भाइरनि जो इलाही सारो मूंखे सपोर्ट ही। इहे न रक्शा हूंदा हुया, न मोटर साइकिल हूंदियूं, पैदल साइकिल ते वेंदियूं। ऐं मूंखे पंहिंजो भाउ खणी हलंदो हो, उहो बि मूंसां गॾु पढ़ंदो हो। 96 में मां कमीशन कई। अच्छा घणा भेण भाइर हुयो तव्हां? मूंखे 7 भाइर हुया ऐं 4 भेनरूं हुयूं। जी मुंहिंजो वॾो भाउ बि डॉक्टर आहे। 2018 में मां डिप्टी डायरेक्टर थी वियमि सखा। माशाअल्लाह ऑफिसर थी वियो ख़ैर सां। पोइ ॻोठ वारनि जो जेका आहे सो तव्हां सां कीअं रवैयो हुयो, वालदेन ते जेका मुख ते जेका मुस्कुराहट हूंदियूं हुयूं उन जे बारे में। गैरतमंद माण्हूअ जो कमु बि इहो आहे त पंहिंजे दर खे, पंहिंजे दर खे कॾहिं बि न विसारे। ख़ुशीअ जा लम्हा कीअं गुज़ारींदा आहियो? ख़ुशी मिलंदी आहे छा, महसूसात छा हूंदियूं आहिनि? जा माना सूफ़ी रंग तव्हांखे वधीक वणंदो आहे? बिल्कुलु। असांजी हिकिड़ी रस्म आहे त असीं महिमान खे तोहफ़तन अजरक पाराईंदा आहियूं।